सामूंडी तूफ़ान साइक्लोन के हवाले से ज़िले इंतजामिया लाॻापियल इदारनि सां गॾिजी नगर पार्क में कैंप क़ाइम करे थी। डिप्टी कमिश्नर मोहम्मद नवाज़ सोहो पारां रिलीफ कैंपनि में मौजूद स्कूलनि ऐं उस्तादनि जी मौजूदगी खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं करे कमेटी जोड़ी वई, जंहिंजो फोकल पर्सन चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मोहम्मद इब्राहिम कुंभर हूंदो। लाइफ स्टॉक खाते जूं गाॾियूं अॼु खां नगर पार्क में जानवरनि जे वैक्सीन जो कमु कंदियूं ऐं उते ई मौजूदु रहंदियूं। माण्हुनि खे बुनियादी सिहत जी सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ अस्पतालुनि सां गॾोगॾु एम्बुलेंस जे ज़रिए सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण जूं डीसी पिणु हिदायतूं करे छॾियूं। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर थरपाकर मोहम्मद नवाज़ सोहो सामूंडी साइक्लोन जे सबबि तेज़ बरसाति पवण जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ नगर पार्क पहुतो। खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त मक़ामी ट्रांसपोर्ट गाॾियुनि जी मौजूदगी खे यकीनी बणाए वञे त जीअं वक़्त सिर माण्हुनि खे ॾुखी हालतुनि मां कढी सघिजे ऐं चयो त माण्हुनि खे वधि खां वधि आगाह कयो वञे। गॾिजाणी में इहो पिणु फ़ैसिलो कयो वियो त तमामु लाॻापियल इदारनि जा सरबराह अॼु खां नगर पार्क में ई कैंप क़ाइम करे छॾनि। ॿिए पासे इस्लाम कोट में असिस्टेंट कमिश्नर समीउल्लाह संजराणी ऐं TMO ज़ाहिद हुसैन कंबो पारां पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि सां गॾिजाणी करे ड्रेनेज स्कीमनि जो जाइज़ो वरितो ऐं ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणाइण जूं हिदायतूं जारी कयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।